अम्मा, बाबा सच में चाकर खान के मारे छॾियो आहे? तूं छो थी पुछे? उन करे जो बाबा जी हिन ॻाल्हि ते मूंखे यकीन नथो अचे। तुंहिंजे पीउ तोसां का ग़लति ॻाल्हि या कूड़ी ॻाल्हि कई आहे? न, त पोइ इन ॻाल्हि जी मथां यकीन तोखे छो नथो अचे? उन करे जो चाकर खान जहिड़े माण्हू खे बि बाबा मारे सघे थो। अमा, तुंहिंजो पीउ ज़ालिम नाहे, हुनखे ज़ुल्म करण ते मजबूर कयो वियो आहे। हिन वक़्त ताईं घणा असांजे ॻोठ जा माण्हू मारे चुका आहिनि। इन ॻाल्हि जो तोखे अंदाज़ो आहे? पर मूंखे लॻे थो त चाकर खान ज़िंदा आहे। तूं भला चाकर खाने जे लाइ एॾी परेशान छो थी वई आहीं? न, मां परेशान त न आहियां। तूं भला मूंखां का परेशानी लिकाए सघंदी आहीं? न, अॼु ताईं तूं पंहिंजी काई बि परेशानी मूंखां नाहे लिकाई, त पोइ हीअ परेशानी छो पई लिकाएं? हा अम्मा, मां परेशान नथी थियण चाहियां, पर अलाए छो चाकर जी मौत जो ॿुधी मां परेशान थी वई आहियां। कॾहिं कॾहिं मौत जो ख़ौफ़ घणनि माण्हुनि खे ड्रिजारे छॾींदो आहे। तूं इन बारे में न सोच। इहो मौत जो ख़ौफ़ तुंहिंजे दिलि मां ख़तमु थी वेंदो। अम्मा, तूं सम्झी थी त मां मौत जे ख़ौफ़ खां ॾिनल आहियां, पर ईअं न आहे। हू मूं वटि क़ैद हुयो, मां हुन सां ॻाल्हियूं कंदी हुयसि, पर हाणे लॻे थो त मुंहिंजूं कुझु अधूरियूं ॻाल्हियूं रहियल आहिनि जेके हुनखे ॿुधणियूं हुयूं, पर हू मूंखे छॾे हलियो वियो। हाणे केरु आहे जेको मुंहिंजूं अधूरियूं ॻाल्हियूं हुन ताईं पहुचाईंदो? केर बि त न आहे। मूंखे उहे ॻाल्हियूं करणु घुरिजनि, पोइ मूं छो न कयूं? शायदि इहो मुंहिंजो हुन सां ज़िद हुयो। हू चवंदो बि हुयो त तूं ज़िद्दीरी आहीं, पर मां न मञींदी हुयसि। मूंखे ख़बर हुई त हू साम्हूं आहे, ज़रूरु मञाईंदो। हू बि त नाहे रहियो, ऐं मूं ज़िद बि नाहे छॾी। मुंहिंजूं सभु अधूरियूं ॻाल्हियूं दिलि में ई रहिजी वियूं। हाणे मां कंहिंसां कंदसि? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।